इन बर्रे सगीर हिंदो पाक में जडे ईस्ट इंडिया कंपनी जे नाले थे अंग्रेज पंजी रेसा दवानियन के वधायो, अंग्रेज बर्रे सगीर ते कब्जो कयो, अंग्रेज हितां जे अक़वाम अवाम के गुलाम बनायो। अंग्रेज चयो त अज खां पोइ बर्रे सगीर ते मुगल एम्पायर जी हुकूमत न हूंदी, अज खां पोइ बर्रे सगीर ते ईस्ट इंडिया कंपनी जो हुक्म हलंदो। ईस्ट इंडिया कंपनी जी हाकिमियत ऐं हुक्मरानी हूंदी। हिते अंग्रेज हुक्मरानी कंदो, हिते गोरी चमड़ी वारा हुक्मरानी कंदो, हिते ऑक्सफोर्ड जा तालीम याफ्ता हुक्मरानी कंदो। उन वक्त असां जो असलाफ ऐं बुज़ुर्गन जो उस्ताद हजरत शाह अब्दुल गनी मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह उठी बीठो 220 साल पहिरियां, अॼु जे तारीख़ खां 220 साल पहिरियां शाह अब्दुल गनी मुहद्दिस देहलवी नारो हयो, अंग्रेजो हिन ज़मीन ते तव्हां कब्ज़ो कयो, दुरुस्त तव्हां हाकिमियत हासिल कई, दुरुस्त तव्हां हिते हुक्म था हलायो, दुरुस्त तव्हां ॾाढायो ताक़तवर हो, दुरुस्त तव्हां क़ौमन खे झुकाइण जी नियत सां आया हो, दुरुस्त पर ॿुधी छॾियो तव्हां लख हाकिमियत जो हुक्मरानीअ जो इक़्तिदार जो ऐलान कयो, लेकिन अॼु मां शाह अब्दुल गनी तव्हां जे इन निज़ाम जे ख़िलाफ़ ऐलान बगावत थो कयां, ऐलान जंग थो कयां ऐं हिन ख़ित्ते में कंहिं बि क़ीमत ते मां अंग्रेज के बर्दाश्त न कंदुमि। ऐं पोइ वक़्तु ॾिठो तारीख़ गवाह है त शाह अब्दुल गनी जी उन तहरीक परवान पातो, उहा तहरीक कामयाब थी। सिंध में पीर सिबगतुल्लाह सराशदी, साईं सूरी बादशाह पीर पागारे, सरताजुल औलिया साईं ताज महमूद अमरोटी जी क़यादत में हितां अंग्रेज भजण ते मजबूर थिया ऐं अंग्रेजन हिन ख़ित्ते के खाली कयो। हितां अंग्रेज जे ग़ुलामी का नजात मिली। 220 साल जी तहरीक अॼु उलमाए इकराम तहां खां पुरज़ोर मुतालबो करे रही आहे त जेकॾहिं उन वक़्तु असांजे असलाफ, उन वक़्तु असांजे अकाबिर, उन वक़्तु असांजे बुज़ुर्गन अंग्रेज के कबूल करण खां इनकार कयो त अॼु शाह अब्दुल गनी जो है पट, शेखुल हिंद जो है पट, मौलाना उबैदुल्लाह सिंधी जो पट, हजरत मौलाना किफायतुल्लाह मुहद्दिस देहलवी जा पट, हे हजरत अमरोटी, हजरत बेरवी, हजरत हालेजवी जा रूहानी फर्जंद, हे पीर साईं पागारे जा रूहानी फर्जंद, हे साईं कासमी ऐं खालिद महमूद शुमरे जा रूहानी फर्जंद, सकरंड जे हिन अजीम इज्तिमा में वचन ऐं वाइदो था कनि त अंग्रेज खे बि क़बूल कोन कयो हो, अंग्रेज जे पुटनि खे बि क़बूल न कंदासीं।